शाहो ब्रांच ते हींअर मौजूदु आहियूं। जेको ही शाहो ब्रांच जेको आहे हीअ जमड़ो मां निकिरे थो ऐं हिन में तक़रीबन जेको आहे सो हज़ारनि जे तइदाद में हिते जी ही आबादी आहे। हिन मज़ा तक़रीबन जेको आहे 8-10 शाखियूं जेको आहे उतां खां निकिरनि थियूं, जंहिंमें शर्की कंडी आहे, उनखां पोइ ही झोल शाख आहे, उनखां पोइ हीअ आहे, उनखां पोइ थईम शाख आहे, उनखां पोइ अॻिते ॿियूं बि शाखियूं उन मज़ा निकिरनि थियूं, जंहिंजी का बि जेको आहे सफ़ाई वग़ैरह कान कई वई आहे, न को खाटी ॾिनी वई आहे। जेकॾहिं हिन वक़्तु जेको आहे बग़ैर इरिगेशन जे अहकामनि खां, यानी जेके पठाण आहिनि उहे बेलदार ऐं जेके दारोगा आहिनि उन्हनि जी मार्फत सां जेको आहे पठाण जेको आहे उहो खाटी खणी रहिया आहिनि। उहो बि जेको आहे 5 फुट हेठि जेको आहे खणी करे हुन शाख जो सत्यानाश करे छॾियो आहे। जॾहिं असां हुननि खां पुछोसीं त भई हीअ कंहिंजे हुकुमनि जे तहत तव्हां खणी वियो, हुननि जो चवणु इहो हुयो त हीअ ज़मीदारनि पंहिंजी मदद पाण जेको आहे खाटी कराए रहिया आहिनि। पर जॾहिं उतां जे माण्हुनि खां असां पुछो त हुननि चयो त यानी 200 रुपया ऐं 100 रुपया जेको आहे वठे थो जेको बेलदार आहे, 200 रुपया जेको आहे इन मिटीअ जा दारोगो वठे थो। ऐं हिन वक़्तु जेको आहे शाहे शाख ते असां मौजूदु आहियूं ऐं तव्हां जेको आहे सो ॾेखारे सघूं था तव्हांखे हीअ जेकी पोज़ीशन आहे हुनजी। असां वटि ज़मींदार बि मौजूदु आहे, मिरियान अली टालपुर साहिबु। उन खां जेको आहे हिन शाए जे बारे में, हिन शाख जे बारे में ऐं जेके ही गैर क़ानूनी खाटियूं थी रहियूं आहिनि इन जे बारे में साईं जन खां कुझु सुवाल कंदासीं। जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधायां थो त ही शाहू आहे तक़रीबन 1000 एकड़ आबादी रखंदड़ आहे, जंहिंमें तक़रीबन अॼु 25 खां 26 ॾींहं गुज़री विया हलियान। इरिगेशन डिपार्टमेंट कंहिं बि चोर फोर में न आयो। ही गंद किचिरो शाख में लटां पूरी पई आहे ऐं पुछड़ी आबादगार हमेशह सुकंदा रहिया आहिनि ऐं हाणे बि सुकंदा रहंदा, छो जे हीअ जेका महीनो त गुज़रण वारो आहे, उन खां पोइ शाख में पाणी वही ईंदो ऐं उन खां पोइ ज़मींदार जेको पाणी मथां त फुल खोलियो थो वञे, पर हिते शाख जेका कंडीशन ॾिसूं था त हमेशह ई ज़मींदार जेके वीचारा पाणी जे बोरान जे करे रड़ियूं ऐं कूकूं कंदा रहिया आहिनि ऐं हाणे बि रड़ियूं ऐं कूकूं कंदा रहंदा, छो जे हिन शाहूआ में 1000 एकड़ आबादी रखंदड़ आहे। हिन में तक़रीबन 10 खां 8 शाखूं निकिरनि थियूं। ट्रेल थी वई, थेम शाख थी वई, ट्रेल शाख थी वई, उन खां बावजूदि झोल शाख थी वई, भिड़ो शाख थी वई, अलाए केतिरियूं शाखूं आहिनि हिन ई शाख मां जेके निकिरनि थियूं। हिन जी ब्रांच आहिनि। इन करे असां चऊं था त गवर्नमेंट सिंध खां अपील था कयूं त अहिड़े इरिगेशन डिपार्टमेंट खे हाई अलर्ट कयो वञे ऐं जेको सो इरिगेशन डिपार्टमेंट जेको चुप जो रोज़ो रखियो वेठो आहे, या त करप्शन जे वर चढ़ियल आहे या त हथरादू ग़रीब आवाम खे जेको सो हारी तबिके खे, थोरे ज़मींदार तबिके खे हथ सां तबाह करण जूं हिननि जूं साज़िशूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेके वॾियूं शाखूं छुटियूं, हाणे नंढियूं शाखूं आहिनि, जेका नंढी शाख जेका निकिती आहे उन में बि जेको सो चवनि था त इहो जेको सो ज़मींदार पंहिंजे पाण में ॿधी करे ऐं जेको सो ही शाहू शाख हुन शाख नंढी जी खोटाई कराए रहिया आहिनि ऐं उहा मिटी जेका था विकिरो करे रहिया आहिनि। ऐं इन खां बावजूदि ॿुधाईंदो हलां त हीउ कमु जेको सो इरिगेशन डिपार्टमेंट जो आहे ऐं सरकारी ही कमु आहे। हीअ सिविल माण्हू खे कराइण जो राइट त न आहे, बहरहाल इन करे इन्हनि जी गफ़लत जे करे ही उहो कमु कराए रहिया आहिनि ऐं ही मिटी बि सेल करे रहिया आहिनि। उन खां बावजूदि जेका असां खाटी मुंहुं वारी करे रहिया आहिनि उहा तक़रीबन 4 खां 5 फुट हेठि विहारी पई वञे। उन खां बावजूदि अॻिते जेका आहे नॉर्मली करे मिले ड्रामो कयो पियो वञे, छो जो हीअ खाटी न भरियल, हीअ सिर्फ़ु मिटी खोटाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। सरकारी हक़नि ते आवाम जो हीअ जेके ज़मींदार तोड़े प्लाटिंग वारा, हीअ जेके लाला पठाण थी विया हलिया, ॿिया टिया, हीअ सिर्फ़ु ज़मीन इहा सरकारी शाखनि मां मिटी कढण जो हिकिड़ो ज़रियो ठाहियो अथनि ऐं उन खां बावजूदि हिननि जो को बि अहिड़ो इरादो न आहे जो माना अवामी मुआफ़िज़ थियनि। हीअ किरे न काए, इहो बि अवाम सां ज़ुल्म कयो पियो वञे।